2018 दौरान जॾहिं मिर्ज़ा शाही जे मौत वारी कूड़ी ख़बर मंज़र आम ते आई हुई तॾहिं हुन पंहिंजे वीडियो पैगाम में मज़ाहिया अंदाज़ में मुखातिब थींदे चई ॾिनो हो, मैं ठीक हूँ, मैं जिंदा हूँ, मैं अभी लिए हंसा सकता हूँ। हाँ। पर हिन भेरे जॾहिं संसि कोरोना सबबि फ़ौत थियण वारी ख़बर मंज़र आम ते आई तॾहिं कंहिं बि तरदीद न कई। कराची जे अस्पताल में कोरोना सां झेड़ींदे आख़िर हू बि हलियो वियो। मुझे 20 साल से डायबिटीज है, मैं उदास भी ना हूँ। अच्छा मैं चलता हूँ। चलता तो मैं भी हूँ। रोज मिर्ज़ा शाही 1965 धारे पंहिंजे फ़नी सफ़र जी शुरूआत कई। फिल्म चकोरी ऐं छोटे साहिब समेत हुन अनेक फिल्मनि तोड़े ड्रामनि में अदाकारी जा जोहर ॾेखारिया। मिर्ज़ा शाही जो शुमार पाकिस्तान जे लेजेंड अदाकारनि में थिए थो। नादानिया ड्रामे में चाचे कमाल जे किरदार खे बेहद पसंदि कयो वियो। संस विछोड़े जिते साथी अदाकारनि खे ॾुख पहुचायो आहे उते शाही मिर्ज़ा जा प्रस्तार बि उदास थी विया आहिनि। ट्वीट पैगाम में जिते निदा यासर ॾुख जो इज़हार कयो आहे उते वरी अदाकारा ज़ाले सरहदी लिखियो, मिर्ज़ा शाही बहितरीन इंसान हो, संस विछोड़े ते ॾुख पहुतो आहे। सिदरा नाले हिकु छोकिरी खेसि भेटाऊं पेश कंदे लिखियो आहे त असां अॼु पंहिंजे नंढपिण जे हिकु ॿिए दिलचस्प किरदार चाचा कमाल खे वञाए छॾियो आहे। हू हाणे उन नगर जो मुसाफ़िर थी वियो आहे जितां को बि वापसी जो रस्तो नथो निकिरे। अरे मैं कहाँ जा रहा था?